तो मौजूद आहियां पंहिंजे लावारिस निंधण को ॻोठ फतेहापुर में। हिन वक़्तु लारकाणे जे लॻो ॻोठ फतेहापुर में तव्हांखे कोई भी तरक़ियाती कमु तव्हांखे नज़र न ईंदो। 50 साल खां वठी उहो ई ट्रांसफार्म, 50 साल खां वठी उहो ई टुटल तारां, 50 साल खां वठी उहे ई रस्ता, उहे ई नालियूं। न तव्हांखे कंहिं ग़रीब मिस्किन जी कंहिं प्लेट कंहिं ॾिनी आहे, न कंहिं का सोलर प्लेट मिली आहे, न का बैटरी मिली आहे, कुझु बि न। यानी त हीउ हिकिड़ो UC 11-12 तक आहे। हर 5 साल जंहिं महिल इलेक्शन थींदी आहे बिल्कुलु पीपल्स पार्टी जीते वेंदी आहे ऐं दुल्हन धमाका खटे वेंदा आहिनि। पर अफ़सोस थियणो पए त मुंहिंजो शहर ॻोठ फतेहापुर लावारिस निंधण को, हिते जेके ग़रीब मिसकीन माण्हू रहण वारा त आहिनि, सिर्फ़ु वोटनि पे हुनखे वोट वठी वेंदा आहिनि, बाक़ी चूंडियल नुमाइंदा स्क्रीन तो गायब, स्क्रीन तो बिल्कुलु गायब। लारकाणे लॻ ॻोठ फतेहापुर में उहे ई रस्ता, उहे ई रोड, उहे ई रस्ता किन लॻा पिया आहिनि। छा जेके ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि जो वोट कम जा उहे पाण कमु न आहे। खुदारा चूंडियल नुमाइंदा ऐं UC चेयरमैन, वाइस चेयरमैन उन्हनि खे बि घुरिजे त लारकाणे लॻ ॻोठ फतेहापुर जेके रहवासियुनि जे ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी मालिकी खपे, उन्हनि खे हिकिड़ी प्लेट पखो ॾियनि जीअं वीचारा पंहिंजी गर्मीअ खां बची सघनि। पर अफ़सोस चवंदो पए तव्हांखे हिते कंहिंखे बि कुझु न मिले। मां नाज़रीन इहो बि तव्हांखे ॿुधायां UC जी हर जेटे 12 लख रुपया अचे त थी, पर अफ़सोस चवंदो पए त ॻोठ फतेहापुर में 2 लख करण लाइ बि तयारु आहिनि जो ख़र्चु कनि। ॾिसी सघो था, मां तव्हांजो कैमरामैन मां तव्हांखे ॾेखारे थो, मुंहिंजो कैमरामैन त तव्हां मुंहिंजे पोयां बिल्कुलु गंदो पाणी बीठो आहे। न तव्हांखे नेकर नज़र ईंदो, उहो ई गंदो पाणी खॾनि में जेको नेकर थो अचे उहो ई सिधो ई माना खॾनि में थो अचे, नेकर थो अचे खॾनि में थो अचे। ऐं उन खां पोइ जेको डिस्पोज़र आहे, डिस्पोज़र हले था थो पर नाले में डिस्पोज़र आहे। पर UC चेयरमैन, वाइस चेयरमैन जेके हर महीने बजट थिए 12 लख रुपया, उहे अलाए कहिड़े कारे खूह में थी वञे जो कंहिं बि नालीअ ते ख़र्चु कोन थी थिए, न ई कंहिं मिस्किन ते ख़र्चु थिए, न ई जो नालियुनि ते ख़र्चु थिए, कंहिं ते बि तव्हांखे ख़र्चु करणु नज़र कोन ईंदी। वॾी ॻाल्हि त इहा UC चेयरमैन, वाइस चेयरमैन तव्हांखे गायब